जेकर तू मुश्किल रस्तो अख्तियार कयो है तो पोइ हर मुश्किल में मां तुंहिंजो साथ ॾींदुसि, पर तू विच मंज़िल ते वापसि वरण जी ॻाल्हि न कजांइ। मूंसां वाइदो कर, अॼु खां पोइ जीअंदासीं बि गॾु त मरंदासीं बि गॾु। छा जो सोरठ खैर आहे साईं, हसीना बेगम ई गुलनार कमरे में न आहिनि। छा साईं, हाणे छा थींदो? सोरठ पाक समझा, जेकर जीजी गदारी कई आहे न तो पोइ अदा रावल जे खून में जीजी बराबर जी शरीक आहे। तोने जेकर एतिरा जेतिरी ख़ैरत आहे त अॼु राति छोकिरी वापसि करे असांजे हवाले कर, न त ॿी सूरत में पंहिंजी रन खे तलाक ॾेई मुंहिंजे हवाले कर, न त कसम खणी त चवां रब जी ज़ात जो तुंहिंजे लाश जे मथां तुंहिंजे रन सां निकाह करे पाण सां गॾु वठी ईंदोसीं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेरी जी न्यू आई ज़बरदस्त अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो, जे साथ हलंदो रहे लाट ॿरंदी रहे दोस्तों। त हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़, तव्हां दोस्तनि ॿारनि खे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, त पंहिंजा वेरी ड्रामे में इंतहाई मज़ो थी चुको आहे दोस्तों। मां तव्हांखे ॾसींदो हलां त नौकरियानी गुलनार पैसनि जी लालच में अची करे जेको आहे त हसीना बेगम खे कढे थी उतां दोस्तों। ऐं उते जॾहिं वञी पहुचे थी त हुनखे जाबिर ऐं क़ासिम उते नज़र था अचनि। ऐं जॾहिं उहो हुनखे पूरी पक थी थिए थी नौकरियानी गुलनार खे त हाणे मां हिन जो कुझु बि नथी बिगाड़े सघां, त उहो पिस्टल जेको आहे चाकर ख़ान जे घरां खणी आई हुई, उहो जेको आहे हसीना बेगम ते ताड़े थी। बहरहाल जेको आहे त उहो पिस्टल जेको खणी आई त उन में बि कामयाबु नथी थी वञे। ऐं उते जेको आहे त पंहिंजी लालच जेका आहे हुनखे नौकरियानी खे पाण माराए थी आहे, उहे जेको आहे त जाबिर वारा हुनखे खंभे खणी था वञनि दोस्तों। ऐं पोइ जेको आहे त चाकर ख़ान इहो बि सम्झे त जेको आहे त नौकरियानी गुलनार जेको आहे त उथंदे खां वठी जेको आहे त गद्दार हूंदी, तंहिं करे जेको आहे त असांजो जेको रावल ख़ान मुओ आहे त इहो बि इन जी गद्दारीअ तहत मुओ आहे। हाणे जेकॾहिं नौकरियानी जाबिर जे हथां थी मरे त बि ख़ैरु आहे, न त चाकर ख़ान त हुनखे मारींदो ई मारींदो दोस्तों। ऐं ॿिए पासे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रूंडे जी चाल बाज़ दोस्तों। रूंडे जी चाल अहिड़ी आहे हिकिड़ी जेको आहे त विष्णुअ जे ॾंग वांगुरु दोस्तों, त हू पंहिंजी धीउ खे जेको आहे त बग़ैर तईअ जो टिको लॻाए करे सिक्को सां कढी छॾे थो, जीअं फितनो फैलिजे, वरी माण्हू जा ख़्याल हेॾे होॾे वञनि। ऐं जेको आहे त मां फ़ाइदो वठां, सिक्कूअ खे बि मारायां, ऐं जेको आहे त मां बि फ़ाइदो वठां, सिक्कूअ खे बि जेको आहे त ॾंडु ॾोह भरायां। रूंडे जी जेको आहे त चालूं हज़ारे आहिनि दोस्तों। त उहो जेको आहे त सिक्कू भॼाए करे सोणीअ खे वठी वियो आहे दोस्तों। उन खां बाद में खेरू ऐं जेको आहे त मुराद जेके ज़िम्मेवार हुया त चाकर ख़ान उन्हनि खे घुराए करे जेको आहे त सोघो कयो आहे। ऐं जेको आहे त सावल बि जेको आहे त रूंडे जे घर गिरी करे रूंडे खे इहो चयो आहे, जेकॾहिं तुंहिंजी छोकिरी वापसि न आई त मां जेको आहे त तुंहिंजे लाश ते लत रखी करे ऐं तुंहिंजी जेको आहे त बेवा माईअ सां निकाह करे उनखे वठी वेंदुसि। दोस्तों, त हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेटूं ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। वरी मिलंदासीं काई न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।